नाज़रीन अहम ख़बर है बडाणी मां असां शेयर कंदा हलूं त बडाणी वेझो ॻोठ मोहम्मद नवाज़ जतोई में गुज़िरियल राति देर सां नामालूम चोरनि पारां नज़ीर अहमद भुट्टो जे घर के खाट हणी घर में रखियल न्याणियुनि जो ॾाज 2 लाख रुपया रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान चोरी करे फ़रार थी विया आहिनि। इन हाल सां असां लाइन ते मौजूद आहे बडाणी मां केहरदीन भुट्टो। जी केहरदीन, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, बडाणी वेझो ॻोठ आहे मोहम्मद नवाज़ जतोई में जिते गुज़िरियल रात देर सां नामालूम चोरनि पारां नज़ीर अहमद भुट्टो जे घर के खाट हणी घर में रखियल न्याणियुनि जो ॾाज 2 लाख रुपया रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान भी चोरी करे आसानी सां फ़रार थी विया हुआ, जंहिंजो अॼु भाॻियनि ऐं म्याणी पुलिस पारां खोजी कुतनि ज़रिए जेको आहे चोरनि जा पेरा खया विया आहिनि। खोजी कुतनि जी घणी ॻोल्हा करण बाद चोरनि जो पेरो ॻोठ मोहम्मद नवाज़ जतोई में हाजी ममदन जतोई जे घर में पियो, जंहिं बाद जवाबदार ममदन जतोई जे माइटनि जंहिंमें मर्दनि ऐं औरतनि पारां पुलिस ऐं भाॻियनि सां मुंहुं मारी पिणु कई वई, जंहिं बाद म्याणी हेठि बडाणी पुलिस पारां जवाबदार ममदन जतोई खे गिरफ़्तार करे खेसि लाकअप करे छॾियो आहे। जॾहिं त चोरी में मुलविज़ 5 जवाबदारनि मथां म्याणी थाणे ते NC दाख़िल कई वई आहे ऐं होॾां राब्तो करण ते म्याणी SHO इलियास अहमद ओडो जो चवणु आहे त चोरी वारे मामले में हिकु जवाबदार आहे ममदन जतोई खे गिरफ़्तार करे खेसि लाकअप कयो वियो आहे ऐं बक़ाया जवाबदारनि जी ॻोल्हा पिणु जारी आहे। इंशाअल्लाह जल्द अज जल्द चोरी में मुलविज़ बक़ाया जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि कानून जे कटहरे में आणे भाॻियनि सां इंसाफ़ कयो वेंदो। जी वॾी महिरबानी केहरदीन भुट्टो तफ़सील खां आगाह करण लाइ।